गंबट में पाकिस्तान फेडरल यूनियन ऑफ जर्नलिस्ट्स के सॾ ऐं सखर यूनियन ऑफ जर्नलिस्ट्स के हिदायतुनि ते गंबट यूनियन ऑफ जर्नलिस्ट्स पारां सहाफ़ियुनि ख़िलाफ़ पीका एक्ट तहत दाख़िल केसनि, रोज़नामा जम्मू कश्मीर ते दाख़िल केसनि समेत बंदिश ऐं ठरी मीरवाह के शहीद सहाफ़ी एडी शर समेत सिंध में बेगुनाह क़त्ल कयल सहाफ़ियुनि के खून से इंसाफ़ लाइ प्रेस क्लब गंबट ते कारो झंडो चाढ़े प्रेस क्लब आॾो हथनि में प्ले कार्ड खणी एहतिजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई वई। एहतिजाज कंदे अॻवाननि किशोर कुमार, कमरदीन शेख, इकबाल अबड़े, लाला शान पठाण ऐं ॿियनि चयो त सिंध में बेगुनाह सहाफ़ियुनि जो क़त्ले-आम जारी आहे। ताज़ो ठरी मीरवाह के सहाफ़ी एडी शर के बेदर्दीअ सां क़त्ल करे संदसि मासूम ॿारनि के यतीम ऐं वनीअ के बेवाह बणायो वियो, जॾहिं त संदसि क़त्ल में मुलविस मुख्य जवाबदार अञा आज़ाद आहिनि। हुननि वधीक चयो त वफ़ाक़ी हुकूमत पारां नाफ़िज़ कयल कारे कानून पीका एक्ट तहत रोज़नामा जम्मू कश्मीर ते कूड़ा केस दाख़िल करण समेत सहाफ़ियुनि ते दाख़िल केसनि की सख़्त मुज़म्मत कजे थी। अॻवाननि मुतालबो कयो त शहीद सहाफ़ी एडी शर के मुख्य जवाबदारनि के गिरफ़्तार कियो वञे ऐं संदसि यतीम मासूम ॿारनि जो मुस्तक़बिल महफ़ूज़ बणायो वञे ऐं सहाफ़ियुनि ख़िलाफ़ पीका एक्ट तहत दाख़िल केस ख़त्म कया वञनि। नाज़िम ॼामड़ो, कोशिश डिजिटल गंबट।